नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रेड़की में ख़बर ॾींदा हलूं त पोहार बिरादरी जे रेड़की चौकी इंचार्ज मंज़ूर लांघा ऐं संदसि माइटनि जे ख़िलाफ़ एहतजाज। दाइम पोहार क़ाइम माई सदोरी माई मीडिया अॻियां दाईंदे चयो त रेड़की चौकी इंचार्ज मंज़ूर लांघा बाअसरनि खां पैसा वठी काल सुबुह जो सवेर असांजे घर में घिड़ी करे मूंखे गिरफ़्तार करे हथनि में बेला हणी हेठि विहारे छॾियो ऐं चयाईं त तूं मुंहिंजे माइटनि सां फ़ैसिलो कर, पोइ मूंखे पैसा ॾींदे पोइ तोखे आज़ादु कंदुसि। अगर मुझे खिलाफ मीडिया या कोर्ट में वें त तोखे चालान करे छॾींदुसि। दाइम पोहार वधीक ॿुधायो त मुंहिंजी अमड़ जॾहिं मूंखे थाणे ते छॾाइण आई त रेड़की चौकी इंचार्ज मूंखे गार गंद ॾेई थाणे मां ॿाहिरि कढी छॾियो। हिन एसएसपी घोटकी खां मुतालबो कयो त मंज़ूर लांघा खे मुअत्तल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।